सिजावल SSP अमीर सऊद मंगसी ज़िले में ھلندڙ मंशियात के मुकम्मल बंद करण जूं हिदायतूं जारी करे छॾियूं, जंहिं बाद ज़िले सिजावल जे पुलिस पारां मंशियात खिलाफ़ कार्रवाइयूं तेज़ करे छॾियूं आहिनि। उन मौक़े ते SP अमीर सऊद मंगसी चयो त मंशियात खिलाफ़ कार्रवाइयूं तेज़ करे छॾियूं आहिनि। शराब जे अॾनि ते पिणु छापा हया पिया वञनि। गुज़िरियल राति कराची खां ईंदड़ इंडियन सोपारी जा 20 कटा हथ कया वञनि ऐं 1100 कचे शराब जूं बोतलूं हथ कयूं आहिनि ऐं 1 किलो चर्स हथ करे 15 जवाबदनि खे गिरफ़्तार करे मथस केस दाख़िल करे छॾियो आहे। रिपोर्ट अतीक रहमान खतरी, सजावल।